अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां रातों में ख़बर शेयर कंदा रोतदरो अलॻि दरिया खान ओड़े में 20 थियलपंथनि घर ते हमलो करे रोतन ऐं ॿार मथां तशद्दुद कयो, जंहिंमें पेरसन औरत दातर ख़ातून जी बांह भॼी पई आहे। जॾहिं त इतला बावजूद पुलिस जवाबदार ख़िलाफ़ न केस दाख़िल कयो आहे ऐं न वरी कार्रवाई कई वई आहे। लाचार थाणे जे SHO असगर सोलंकी जी अहिड़ी नाअहली ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणा मई जातल ख़ातून असद अली ऐं ॿियनि औरतुनि ऐं मर्दनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो, जिते दाई थे हुन जो चवणु हो त इस्लाम खड़ोस मोहम्मद खान खड़ोस सजाद अली समेत 20 थियलपंथनि असांजे घर ते हमलो करे औरतुनि ऐं ॿार मथां तशद्दुद कयो आहे, जंहिंमें मुंहिंजे पेरसन अमर जी बांह भॼी पई आहे। मथनि जवाबदारनि सां ज़मीन जे मामले ते तकरार हो, जंहिंजो फ़ैसिलो बि थियल आहे, पर उहो उन बावजूदु असांखे धमकाए रहिया आहिनि। 3 ॾींहं अॻु असांजे सौट खे मथे में कुआरी हणी ज़ख़्मी कयो हो। पुलिस वटि अहिड़ी ॾाढ जी दांह खणी वञूं था, पर पुलिस असांजो केस दाख़िल नथी करे। इन इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस जवाबदार धुर खां रिश्वत वठी उन्हनि जे वांगार बणियल आहे। इतला बावजूदु असांजो न केस दाख़िल कयो वियो आहे, न ई जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वई वञे। हिन DIG लाड़काणा इरफान बलोच SSP मसूद बंगस खे अपील कई त मामले जे फौरी नोटिस वठी ॾाढ कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे ऐं नाअहली कंदड़ SHO लाशारी ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।